अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे लखी गुलाम शाह मां अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट। लखी गुलाम शाह चक शहर में मदरसा मदीनतुल उलूम हमादिया में साईं फैज़ुल क़यूम जी निगरानीअ में 8 तालिब क़ुरान शरीफ़ जा हाफ़िज़ थिया ऐं 7 तालिबनि नाज़िरा क़ुरान शरीफ़ पढ़ी पूरो कयो। जंहिंजे ख़तम जी दुआ दरगाह सुमराणी शरीफ़ जे बुज़ुर्ग शख़्सियत साईं अब्दुल महर घुराई। उन मौक़े ते साईं फैज़ुल क़यूम महर, कारी महमूद अली महर, सैयद साईं मंज़ूर अहमद शाह मौलवी, अब्दुल सत्तार महर, फ़क़ीर एहसानुल्लाह भयो ऐं हबीबुल्लाह मंगी ख़बरुनि जी दुनिया।